नाज़िर इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई के जलसे जी इजाजत ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। डीसी तरफ़ां तहरीक इंसाफ जे रीजनल सदर आमिर मसूद मुगल जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। ज़िले इंतजामिया जो चवणु आहे त अमन अमान जी सूरत हाल सबब डी चौक समेत कंहिं बि हंध ते जलसे जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। वाज़ रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त ते डीसी इस्लामाबाद खे फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो हो। ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ 30 मार्च ते जलसे जी इजाज़त लाइ ॿीहर अदालत वञण जो ऐलान कयो आहे। नाज़िर ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई के जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। डीसी तरफ़ां तहरीक इंसाफ जे रीजनल सदर आमिर मसूद मुगल जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़िले इंतजामिया जो चवणु आहे त अमन अमान जी सूरत हाल सबब डी चौक समेत कंहिं बि हंध ते जलसे जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। वाज़ रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त ते डीसी इस्लामाबाद खे फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो हो। ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ 30 मार्च ते जलसे जी इजाज़त लाइ ॿीहर अदालत वञण जो ऐलान कयो आहे।